अस्सलाम वालेकुम। वेदर विद नज़ीर बंपरो में पेश आहे मौसम जो अहवाल। अॼु जुमे जे ॾींहुं सिंध जे ॾखण वारनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते तालको नंगर पारकर ऐं मिठी छाछरो ऐं दाहिली वारे पासे, इन खां अलावा कुझु उमरकोट जे वेझो ताईं ऐं बदीन वारनि इलाइक़नि में ऐं जाती जे इलाइक़नि में हिननि तरफ़ इन इलाइक़े में जीअं कल्ह असां वटि ॿुधायो त ॾखण सिंध जे बॉर्डर वारा इलाइक़ा, आख़िरी ॾखण सिंध जा इलाइक़ा ऐं ओभर सिंध जा इलाइक़ा जेके आहिनि उहे उन्हनि में बरसाति थींदी, त उहा बरसाति थी ऐं सुभाणे बरसाति अञा वधीक थींदी। जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन वक़्तु राति जो टाइम आहे ऐं असां वटि 11 थी रहिया आहिनि ऐं राति जो 11 वॻे हिकिड़ो सिस्टम जेको आहे उहो राजस्थान खां सिंध में दाख़िल थियण वारो आहे। त ईअं गुज़िरियल जेके बि सिस्टम आया या केतिरो अर्सो गुज़री चुको, बादल गुज़रनि पिया पर कंहिं वक़्तु बि डेवलपमेंट न पई थिए, छो त ॾखण जूं हवाऊं खुलियल हुयूं ऐं माहौल बरसाति जो बिल्कुलु कोन हो। हाणे बिल्कुलु बरसाति जो माहौल तयारु थी वियो आहे, ॾखण जूं हवाऊं बिल्कुलु बंदि आहिनि, गर्मी वधी वई आहे, घुट थी वई आहे। सो बरसाति अॼु राति जो बि कंहिं वक़्तु इन्हनि ई इलाइक़नि में थी सघे थी, जीअं डायली वारा इलाइक़ा या उमरकोट जा इलाइक़ा, छाछरो, चेलार ऐं इस्लामकोट नंगर पाकर ऐं दीपलो ताईं ऐं बदीन जे पासे बि बरसाति वञी सघे थी, छो त पुठियां जेको सिस्टम आहे हिन वक़्तु बि मौजूदु आहे ऐं उनजा बादल अवां ॾिसी सघो था त कहिड़े न तेज़ीअ सां अचनि पिया ऐं इहे सभु इन्हनि जो रुख सिंध तरफ़ आहे। अच्छा, हिकिड़ी तव्हांखे अहम ॻाल्हि ॿुधाइजे त प्रिडिक्शन जेका कई वई आहे बरसाति जे बारे में, ECMWF वारनि जे तरफ़ां उन्हनि तमामु शदीद तरीन बरसाति ॿुधाई आहे, तक़रीबन 925 मिलीमीटर ताईं कच्छ भुज में। कच्छ भुज जे कहिड़े इलाइक़े में उहो असां तव्हांखे ॾेखारींदा। कच्छ भुज में ख़ासि तौर ते 21, 22, 23 तारीख़ ते घणी बरसाति पवंदी। टोटल बरसाति जो काथो लॻायो वियो आहे उहो काथो 906 मिलीमीटर, कंहिं जाइ ते इन खां बि वधीक आहे, पर मतिलबु त 900 मिलीमीटर खां वधीक बरसाति छो कई पई वञे। ऐं ही बरसाति जो मिक़दार जेको आहे उहो आहे धोलावीरा जो शहर आहे, उनजे ओलह तरफ़ ऐं ओलह ॾखण तरफ़ जो इलाइक़ो आहे। उन में इहो आबाद इलाइक़ो आहे, कुझु शहर बि आहिनि, ॻोठ बि आहिनि, पर इते 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं 1 मीटर ताईं बरसाति पवे थी त इहो तमामु वॾो मिक़दार आहे ऐं अलाह ख़ैर करे। असांजी त दुआ आहे त ईअं न थिए ऐं हीअ प्रिडिक्शन ग़लति हुजे। इन खां अलावा राजस्थान में 100 मिलीमीटर ताईं शो कई पई वञे बरसाति इन टोटल पीरियड में, ऐं जेके बरसाति जा ॾींहं आहिनि त 90-94 मिलीमीटर बरसाति, यानी जेकॾहिं असां 24 तारीख़ ताईं ॾिसूं त, छाकाणि त 24 तारीख़ ताईं बरसाति जा सिस्टम अची सघनि था कुझु न कुझु, पर हिन राजस्थान में तमामु घणी बरसाति आहे। सिर्फ़ु कच्छ भुज जे इलाइक़नि में एतिरी घणी बरसाति आहे जेका असां तव्हांखे ॿुधाई। बाक़ी गुजरात जे इलाइक़नि में बरसाति उहा बि ठीकु ठाकु आहे, 500 मिलीमीटर ताईं आहे। हाणे तव्हांखे सिंध जे बारे में ॿुधायूं था त ईंदड़ हिननि 21, 22, 23 तारीख़ ऐं 24 तारीख़ जे दौरान जेका टोटल बरसाति थींदी उहा ECMWF जे बारे मुताबिक़ जेके इलाइक़ा हिन जा आहिनि, मिठी जा आहिनि, उन्हनि में 200 मिलीमीटर ताईं। इहा घणी बरसाति न आहे, छो त 3-4 ॾींहं आहिनि, उन्हनि में कंहिं वक़्तु केतिरी पवंदी, कंहिं वक़्तु केतिरी पवंदी, त टोटल मिलाए करे एतिरी बरसाति थींदी। इस्लामकोट में 200 मिलीमीटर ताईं ऐं बदीन में 150 मिलीमीटर ताईं बरसाति जो काथो लॻायो वियो आहे। उमरकोट में घटि बरसाति आहे, तक़रीबन 140-42 मिलीमीटर। मीर ख़ासि में 90 मिलीमीटर ताईं बरसाति जो काथो लॻायल आहे। हिननि में तब्दीली ईंदी वेंदी ऐं कराचीअ में ॾिसो त तमामु घटि बरसाति आहे, 21 मिलीमीटर। हाणे हिन में कुझु इज़ाफ़ो कयो अथनि, आस्ते आस्ते तब्दीली ईंदी वेंदी, जीअं जीअं बरसातुनि जा ॾींहं वेझा ईंदा वेंदा तीअं तीअं हिननि जा मॉडल्स बि करेक्ट थींदा वेंदा। अञा हिननि जा मॉडल्स जेके आहिनि से रोज़ तब्दील थियनि पिया। त उत्तर सिंध जे इलाइक़नि में तमामु घटि बरसाति आहे, 38 मिलीमीटर, त सक्कर डिवीज़न में सिर्फ़ु 6 मिलीमीटर छो थो करे। ईअं न थींदो, बरसाति थींदी कुझु न कुझु। हे मॉडल्स बिल्कुलु करेक्ट न हूंदा आहिनि, दुरुस्त न हूंदा आहिनि। तक़रीबन पूरी सिंध में बरसाति वसंदी, पर किथे घटि ऐं किथे घणी। जेकॾहिं घणी वसंदी त उहा ॾखण सिंध में वसंदी। असां अॻु में बि तव्हांखे ख़ासि तौर ते थरवासियुनि खे ॿुधाईंदा रहंदा आहियूं
त बरसातुनि जे मौसम में तमामु घणियूं खिवणियूं थींदियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते थर में खिवणियूं किरंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे करे वॾा नुक़सान थींदा आहिनि। अॼु बि तमामु वॾा नुक़सान थिया आहिनि। हिकिड़े ॻोठ में खिवण किरी, जंहिंजे करे तक़रीबन 35 बकरियूं अजल जो शिकार बणिजी वियूं खिवण किरण जे करे। त इन जे बारे में असांजो मशवरो इहो ई आहे त लोकल गवर्नमेंट सां लह विचड़ में अची पंहिंजनि ॻोठनि जे भरिसां टावर्स लॻारायो जेके खिवण खे कैच कंदा आहिनि। यानी खिवण जेकॾहिं किरंदी त टावर जे मथां किरंदी, ज़मीन ते न किरंदी ऐं अव्हां जा नुक़सान न थींदा। त इहो तमामु हर मौसम में वॾा नुक़सान थियनि था। बहितर आहे त अव्हां कोशिशि कयो ऐं लोकल गवर्नमेंट सां लह विचड़ में अची ऐं टावर्स लॻारायो। टावर्स तमामु घणे ख़र्च वारा न हूंदा आहिनि। जो हिकु टाउन कमेटी या यूनियन काउंसिल टावर न लॻाए सघे उहो तमामु घणा महांगा न हूंदा आहिनि, त टावर लॻाइण घुरिजनि। हाणे अव्हांखे मालूमात ॾियूं था लो प्रेशर जी त किथे पहुतो। हिंदुस्तान में ॾखिण हिंदुस्तान जे तरफ़ कनकर जो शहर आहे। इहो शहर ॾखिण हिंदुस्तान में आहे, जेको रायपुर ऐं हैदराबाद दक्कन खां उत्तर तरफ़ आहे, उत्तर ओभर तरफ़ आहे। हिन में नागपुर जे वेझो आहे। इन जाइ ते ही सिस्टम पहुतो आहे ऐं सुभाणे जेकॾहिं सुबुह जी ॻाल्हि कजे त मंझंदि जी ॻाल्हि कजे त मंझंदि ताईं ही सिस्टम वरी रिटर्न थिए थो, वापसि वञे थो। ही कैलकुलेशन आहे हिननि जी ECMWF वारनि जी। पर हवाऊं उन जूं सिंध ताईं दाख़िल थियणु शुरू थी वियूं आहिनि। यानी सुभाणे जेका बरसाति जी अॻकथी आहे उन जे बारे में असां तव्हांखे ॿुधायूं त सुभाणे शाम जे वक़्तु मिठी, नंगर पारकर, छाछरो डीपलो, उमरकोट ऐं मिरपो ख़ासि, शहदादपुर ताईं सुभाणे थी सघे थो बरसाति पहुची वञे। इन खां अलावा सखर जा इलाइक़ा बि ॾेखारियल आहिनि ऐं ठटो, बदीन, हैदराबाद ऐं कराची बि शो कई पई वञे। त इन्हनि इलाइक़नि में बरसाति जो इम्कानु आहे। खुज़दार में बि बरसाति थींदी। त सुभाणे जेका बरसाति हूंदी उहा अॼु वारनि स्पेल्स खां वधीक हूंदी ऐं उन में ज़्यादा खिवण जो ख़तरो आहे। इन करे थरवासियुनि खे वधीक ख़्यालु करणु घुरिजे ऐं बरसाति जो जेको ठीकु टाइम आहे थरपारकर में उहो 3 वॻे खां पोइ जो आहे। 3 वॻे ताईं बंदोबस्तु करे छॾनि पंहिंजो, त जीअं को नुक़सानु न थी सघे। तमामु घणियूं बरसातियूं थियूं आहिनि हिन में KPK जे इलाइक़नि में, सवात में, मुज़फ़राबाद जे इलाइक़नि में, कश्मीर में, आज़ाद कश्मीर में उते वॾा नुक़सान थिया आहिनि ऐं ख़तरनाक ॿोॾूं अची वियूं आहिनि। त अॼु बि सुबुह जो 7 बजे मुज़फ़राबाद जे इलाइक़नि में ऐं बिशाम जे इलाइक़नि में ऐं उन खां वठी पिशावर ताईं ऐं इस्लामाबाद ताईं, कोटली ऐं झेलम ताईं बरसाति जो इम्कानु ॾेखारियो वियो आहे। असांजो अपडेट्स ॾिसण जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब करे वठंदा ऐं हाणे असांजे अपडेट जो वक़्तु पूरो थिए थो। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।